नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल करासीं। गंबट मां मुंबई ना गैर कानूनी हाउसिंग स्कीम, कब्ज़ा माफिया, जाली दस्तावेज जा संगीन इल्जाम लगाया विया आहिनि। खैरपुर मीरस मां ब्यूरो चीफ खैर मोहम्मद डामोड़ो जी रिपोर्ट मूजिब गंबट में मीडिया सां ॻाल्हाईंदे शहर जे मारूफ शहरी सैयद हसन शाह हिकु मुंबई ना बदनाम बिल्डर अर्ज़ मोहम्मद जावरी ते ज़मीननि ते ज़बरदस्ती कब्ज़ा करण, जाली कागज़नि ज़रिए ख़रीद व फ़रोख्त ऐं गैर कानूनी हाउसिंग स्कीम क़ाइम करण जा संगीन इल्जाम लगाया विया आहिनि। जंहिं बाद इलाइक़े में ॻणती ऐं बेचैनी जी लहर छाइजी वई आहे। सैयद हसन शाह चयो आहे त लॻभॻि 5 साल अॻु क़ाइम कयल गंबट डिफेंस सिटी हाउसिंग स्कीम में संदसि ज़ाती तौर सरकारी मिल्कियत वारी ज़मीन खे गैर कानूनी नमूने शामिल कयो वियो आहे। हिन दावा कई आहे त मामलो अदालत में ज़रे समात आहे, पर बिल्डर जी मुंबई ना बाअसर हुजण सबबि केस गंबट मां मुंतक़िल करे खैरपुर आंदो वियो, जंहिंसां शाफ इंसाफ़ बाबति संजीदगी सवाल पैदा थिया आहिनि। हिन वधीक इल्ज़ाम हयो त बिल्डर ज़मीन बाबति जाली दस्तावेज तैयार करे मॉडर्न डिफेंस सोसाइटी जे नाले सां गैर कानूनी सरगर्मी शुरू कई हुई आहिनि, जॾहिं त रेवेन्यू अख्तियार ऐं अदालत में केतिरू दरख़्वास्त बावजूद तकरारी ज़मीन त ज़बरदस्ती मिटी भराए रहियो आहे। तामीराती कम जारी रखियो पियो वञे। सैयद हसन शाह जो चोड़ो त खेसि संदसि घर वारनि खे लगातार धमकियूं मिलनि पयूं ऐं बिल्डर सरकारी तोड़े मुंबई ना बाअसर हल्कनि जो सहारो वठी कानून खां बचण जी कोशिश करे रहियो आहे, जेको कानून जी बलादस्ती ऐं शहर जी बुनियादी हक़नि जी खुलियल लताड़ आहे। हिन अवाम खे अपील कई आहे त हिन मुंबई ना गैर कानूनी स्कीम खां पासीरा थी वञनि ऐं हिन मुतालबो कयो त रेवेन्यू खाते में शफ़ाफ़ ऐं गैर जानबदार जांच कराए ज़िम्मेवार अनसरनि ख़िलाफ़ फौरी तौर कानूनी कार्रवाई कई वञे, जीअं मुस्तक़बिल में शहरनि खे अहिड़नि फ्रॉडनि खां बचाए सघिजे। ॿिए तरफ़ इल्ज़ामनि बाबति मौक़ो वठण लाइ राब्तो करण जी बिल्डर अज़मा जावरी खां कोशिश कई वई, हुन तरदीद खां साफ़ इनकार छॾियो आहे। हुन इलाइक़े वासियुनि बाशऊर शहरी आला अख्तियारनि खां फौरी तौर नोटिस वठी कानूनी मुताबिक़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो।